अहम ख़बर अवां सां शामिल कंदासीं ईरान जे हवाले सां त ईरान जे पहड़ी वज़ीर अब्बास वेराक़ची ईरान जे हवाले सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं त ईरानी पहड़ी वज़ीर पाकिस्तान जे हम मनसब सां मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं त अमेरिका सां सिधी ॻाल्हियूं न कंदासीं। ईरानी पहड़ी वज़ीर पाकिस्तान खे आगाह करे छॾियो आहे। ईरानी क़यादत जे फ़ैसिले खां पाकिस्तान खे आगाह कयो वियो आहे। ईरानी पहड़ी वज़ारत जी पधिराई साम्हूं आई आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं त ईरान जे पहड़ी वज़ीर अब्बास वेराक़ची इस्लामाबाद पहुतल आहे। ईरान जे पहड़ी वज़ीर जी पाकिस्तान जे हम मनसब ऐं पहड़ी वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात पिणु थी आहे। मुलाक़ात में सिधी रीत ॻाल्हियूं न करण वारी ॻाल्हि बि कई वई आहे। संदसि चवणु आहे त अमेरिका सां सिधी रीत ॻाल्हियूं न कंदासीं। ईरानी पहड़ी वज़ीर पाकिस्तान खे पंहिंजनि ख़दशनि बाबति आगाह करे छॾियो आहे। ईरानी क़यादत जे फ़ैसिले खां पाकिस्तान खे आगाह कयो वियो आहे। ईरान जे पहड़ी वज़ीर अब्बास वेराक़ची हिन वक़्तु इस्लामाबाद पहुतल आहे, जॾहिं त ईरान जे पहड़ी वज़ीर पाकिस्तान जे हम मनसब पहड़ी वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात कई आहे। ऐं अमेरिका जे हवाले सां संदनि चवणु आहे त अमेरिका सां सिधी रीत ॻाल्हियूं न कंदासीं। ईरानी पहड़ी वज़ीर पंहिंजनि ख़दशनि खां पाकिस्तान खे आगाह करे छॾियो आहे। ईरानी क़यादत जे फ़ैसिले खां पाकिस्तान खे आगाह कयो वियो आहे। ईरानी पहड़ी वज़ारत जी पधिराई बि साम्हूं आई आहे। अहम ख़बर असां पंहिंजे नाज़िर सां शेयर करे रहिया आहियूं ईरानी पहड़ी वज़ीर जे हवाले सां त ईरानी पहड़ी वज़ीर अब्बास वेराक़ची इस्लामाबाद पहुतल आहे, जिते हू इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में मौजूदु ब्यूरो चीफ कुर्बान बलोच खां कुर्बान ॿुधाइजो त इस्लामाबाद में हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, छा लॉकडाउन लॻल आहे, छाकाणि त हिन वक़्तु ईरानी वफ़द पहुची वियो आहे। जी इस्लामाबाद में तो काफ़ी अरसे खां जेका आहे सिक्योरिटी या बंदोबस्त सख़्त आहिनि। रेड ज़ोन में आम तरफ़ बंद आहे। बाक़ी शहर में जेके हेवी ट्रैफिक आहे उनजी आमद महदूद आहे। ऐं जेके जेको रेड ज़ोन वारो इलाइक़ो आहे उते पब्लिक ट्रांसपोर्ट जी दाख़िला ते पाबंदी आहे। बाक़ी ज़ाहिर आहे ही जेको वफ़द अचनि पिया उन लाइ जेके सिक्योरिटी आहे सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। तक़रीबन हफ़्ते खां इहो सिलसिलो जारी आहे। सूमर खां इहो सिलसिलो शुरू थियो, अञा ताईं इहो जारी आहे। ऐं सुबुह जो जेको पहड़ी वज़ीर आहे ईरान जो अब्बास वेराक़ची उहो बि इस्लामाबाद पहुतो आहे। पहड़ी वज़ीर इसहाक़ डार, फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं घरू मामला और वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी उनजी आजिया कई आहे, इस्तक़बाल कयो आहे। उन खां पोइ उनजी पहड़ी वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात भी थी आहे, जंहिंमें हुन जेका ईरानी क़यादत जो ॻाल्हियुनि जे हवाले सां मौक़ुफ़ आहे उहो पाकिस्तान जे नुमाइंदनि ॾाढो पेश कयो आहे, जंहिंमें ईरान पारां इहो मौक़ुफ़ अख़्तियार कयो वियो आहे। ईरान फ़िलहाल अमेरिका सां के सिधियूं ॻाल्हियूं नथो चाहे। बहरहाल जेके बि एतिराज़ आहिनि इन ॻाल्हियुनि जे हवाले सां ख़दशा आहिनि उन बाबति पाकिस्तानी क़यादत खे ईरान जे पहड़ी वज़ीर आगाही ॾिनी आहे। जी वॾी महिरबानी अवांजी कुर्बान बलोच असांखे इस्लामाबाद सूरत हाल खां आगाह करे रहियो हो। ईरान पहड़ी वज़ीर हिन वक़्तु इस्लामाबाद पहुतल आहे, जिते हुन पहड़ी वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात कई आहे। अमेरिका सां सिधी रीत न ॻाल्हियूं करण जी